सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जे बयान ते सिंध असेंबलीअ में एमक्यूएम जो हंगामो, ऐवान में गोड़ ॻाल्हाइण जी इजाज़त न मिलण ते ऐवान मां वॉकआउट। स्पीकर इजलास सूमर ताईं मुलतवी करे छॾियो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे त कराची में भत्ताखोरी ऐं टारगिल किलिंग बंद थी चुकी आहे। माज़ी में बोरी बंद लाश मिलिया, 12 बजे वाक़ियो थियो। पुलिस ते ज़ाती तनक़ीद थींदी त जवाब ज़रूर ॾिनो वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त अमन अमान जी सूरत-ए-हाल ते बहस करे सघिजे थो। मुख़ालिफ़ धुर अॻवान उथी बीही गोड़ करणु मुनासिब नाहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त कराची में टारगेट किलिंग बंद, स्ट्रीट क्राइम ते अफ़सोस आहे। ॿुधायो वञे त कराची जी बोरी बंद लाश कंहिं ॾिना। शहर में हाणे को बि नोगो एरिया नाहे। एमक्यूएम वारा पहिरियों गोड़ करे पोइ वरी माफ़ी वठंदा आहिनि। हैदराबाद में सिलेंडर धमाके ते सियासत करण जी कोशिश कई वई। मुत्तहिदा जो मैंडेट ऐं सियासत सभिनी साम्हूं आहिनि। पुलिस खे मज़बूत करण जूं कोशिशूं कई पियूं वञनि। कंहिंजी ज़िंदगी खां वधीक ॿी का बि अहम शइ नाहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी चीनी हममनसब ली की चियांग सां मुलाक़ात। ट्रांसपोर्ट समेत मुख़्तलिफ़ शोबनि में 23 मफ़ाहिमत जे याददाश्तनि ते सयूं। ॿिन्ही मुल्कनि में आला सतही राब्तनि जो सिलसिलो बरक़रार रखण ते इत्फ़ाक़। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त पाकिस्तान में चीनी शहरनि जी सिक्योरिटी यकीनी बणाई वेंदी। नए माली साल में टैक्स टारगेट हासिल करण लाइ हर क़िस्म जी टैक्स छूट ख़त्म करण जो फ़ैसिलो। IMF नए माली साल में टैक्स टारगेट 12,900 अरब रुपया मुक़ररु करण जो मुतालबो करे छॾियो। नए माली साल जी बजट में 12,000 अरब रुपयनि इज़ाफ़ी टैक्स लॻाइण जो बि फ़ैसिलो। मीरपुर माथेलो में सहाफ़ी नसरुल्लाह गनाई जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ॿिए ॾींहुं बि SSP ऑफिस अॻियां धरणो जारी। अॻवान जो चवणु आहे त पुलिस नसरुल्लाह गनाई जो केस ख़राब करण जी कोशिश करे रही आहे। कातिलनि खे ज़ाहिर करण ताईं धरणो जारी रखियो वेंदो। ज़ुल्हज जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास थी रहियो आहे। चइनी सूबनि मां शाहिदियूं गॾु करण खां पोइ चंड नज़र अचण या न अचण बाबति क़तई ऐलान कयो वेंदो। गड़ी हसन में पुरदौरान मज़ामत करण ते हिकु ॼणो बेदर्दीअ सां क़तल। ख़ान राड़े वटि पुर हथियारबंदनि आशिक़ कोसो खे क़तल करे छॾियो। ऐं अमरीकी क्रिकेटर तरफ़ां फास्ट बॉलर हारिस रऊफ़ ते बॉल टेम्परिंग जो इल्ज़ाम। संदसि चवणु आहे त हारिस रऊफ़ नह सां बॉल खे ख़राब करण जी कोशिश कई। नओं बॉल रुॻो 2 ओवर खां पोइ स्विंग थियणु कीअं शुरू थियो।